जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा मेरान मॉडल पब्लिक स्कूल हिंगोरजा में हिक ॾींहं जो साइंसी ऐं किताबी शानदार मेलो मुनक़द कयो वियो, जंहिंजो इफ़्तिताह अॻूणे टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद अब्बास शाह लखयारी कयो। रिपोर्ट मूजिबि मेरान मॉडल पब्लिक स्कूल हिंगोरजा में हिक ॾींहं जो साइंसी ऐं किताबी मेलो मुनक़द कयो वियो। मेले जो इफ़्तिताह अॻूणे टाउन कमेटी जी चेयरमैन सैयद अब्बास शाह लखयारी कयो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि पारां साइंसी प्रैक्टिकली मॉडल पोर्ट्रेट ऐं प्ले कार्डनि ते थ्यूरीज़ ठाहे किताबनि जा स्टॉल लॻाया विया हुआ, जंहिंजा महिमान ख़ासि प्रोफेसर इशफ़ाक़ अहमद मेमुण, उस्ताद नियाज़ दायो, डॉक्टर रियाज़ अली वसाण ऐं ॿिया हुआ। उन मौक़े ते मेले में आयल महिमाननि स्कूल जे उस्तादनि प्रिंसिपल ज़मीर हुसैन सामटियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त साइंसी मेले जो मक़सदु ॿारनि जी ज़हनी सलाहियतुनि खे वधाइणु आहे। उन्हनि चयो त थ्यूरी खे प्रैक्टिकल करण सां ॿारनि जूं सलाहियतूं उजागर थियनि थियूं, जॾहिं त शागिर्दनि चयो त साइंसी मेले में हिसो वठी असांजी हौसला अफ़ज़ाई कई वई आहे। चाहियूं था त हमेशह अहिड़ा मेला लॻाया वञनि त जीअं असीं तालीम जे मैदान में अॻिते वधी सघूं।